इलेक्शन कमीशन वटि पेश थिया आहियो त तव्हांजो जेको प्रॉब्लम आहे उहो कहिड़ो प्रॉब्लम आहे, तव्हांजो मौक़िफ़ छा आहे? मुझे नालो मां बोर्ड में नालो चेंज करायो 2000 में 2007 में 2000 का मां नोटिफिकेशन ॾेखारियो मां गज़ट नोटिफिकेशन मूं वटि आई जेको आहे सो बोर्ड जी पंहिंजी रिकॉर्ड में वो एंट्री न कयो आहे। मुंहिंजो हिननि खे सालो त पापा बोर्ड जेके रिकॉर्ड में एंट्री नथी करे उन सां मां बदल त न आहियां। मूंखे लेटर ॾिनो अथऊं उन जे बेस ते यूनिवर्सिटी में चेंज थियो आहे, उन जे बेस ते बोर्ड में चेंज थियो आहे, उन जे बेस ते प्राइमरी में चेंज थियो आहे। त बोर्ड जे कंट्रोलर अॼु चयो त मूंखे GR ते बि शक आहे। GR जेकी आहे प्राइमरी मूं चयो बाबा तव्हां बिलाशक उहा बि चेक करायो। उहो तंहिं करे इलेक्शन कमीशन मूंखे लिखियो त बाबा तव्हां GR चेक करायो, GR में नालो हिन जो छा आहे, उते चेंज थियो आहे या न थियो आहे, हीअ चेंज कर उहो चेक कंदा सच आहे। पितंबर साहब, तव्हांजो जेको पहिरियों नालो हुयो वासुदेव हुयो, वासुदेव उर्फ पितंबर। अच्छा, पोइ तव्हां हुनखे वासुदेव ख़तमु करे सिर्फ़ु पितंबर कराए छॾियो, पितंबर सेवाणी कराए छॾियो, इहा इहे आहे बसि फ़र्क़ु इहो आहे जो पंहिंजो इलेक्शन कमीशन ख़ुदि नोटिफिकेशन कढियो आहे मुंहिंजो वासुदेव उर्फ पीतांबर जेको आहे सेवाणी। 96 में मां पाण MP थियो आहियां। हाणे मूं वासुदेव खे कटे करे उहो हिननि जो ई पंहिंजो नोटिफिकेशन आहे सिर्फ़ु पीतांबर सेवाणी ॾेखारियो आहे, छाकाणि त 2007 में उहे मूं सर्टिफिकेट प्राइमरी खां वठी GR मूं वटि ठाराई आहे। मूंखे बोर्ड मां सर्टिफिकेट वरिता आहिनि, बोर्ड जो डिस्ट्रिक्ट ऑफिसर मूंखे सर्टिफिकेट ॾिना आहिनि। हाणे जेको आहे सो उहे पुराणा जेके सर्टिफिकेट आहिनि उहे चवंदा असांजे रिकॉर्ड में कोन्हे, भई रिकॉर्ड जेकॾहिं बोर्ड में न आहे त उन में मां बदल त न आहियां। पितंबर साहब, तव्हां घणा दफ़ा MP थिया आहियो, हाणे कहिड़ी पर्सन लॻा पियो, हाणे MP आहियो तव्हां? ॿियो दफ़ो MP थियो आहियां, मुंहिंजो वास्तो पीपल्स पार्टी सां आहे। तव्हां छा चवणु चाहींदव त तव्हां सां इंसाफ़ कयो वञे? साईं इंसाफ़ त ख़ुदा वटि आहे, बाक़ी ब्यूरोक्रेसी त ॾिठो हिते जेके आहे मूंखे इहा उमेदु आहे। पोइ मतिलबु हाई कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, जज इंसाफ़ कंदा ऐं कोर्टियूं खुलियल आहिनि ऐं इन्हनि खां कोई कंहिं बि शइ मां घबरायां नथो, छाकाणि त जंहिंजो पीउ ज़िंदा हूंदो उन कोई आराम ई न चई सघंदो।